भिटाईअ जे बैतन में वियो आहियां त सिंधी क़ौम वॾी मोटी ॾिनी। बिल्कुल। ॿियो तव्हां अक्सर पंहिंजे बयाननि में कटड़ुनि खे मुखातिब कंदा आहियो। कटड़ू छा आहिनि? इहो हिकिड़ो आम लफ़्ज़ आहे, हिन सां को ख़ासि माण्हू टारगेट न हूंदो। इन असां टारगेट न हूंदो ऐं नौजवाननि खे अक्सर तव्हां मुखातिब थींदा आहियो, नौजवाननि खे ॿुधाईंदा आहियो त असल में शादियूं नथा कनि। हर ॻाल्हि जो पैगाम ॿुधाईंदो आहे। सही मेराज जो महीनो आहे, 27 रजब मेराज कयो। जी जी। अहिड़ो रुतबो कंहिं नबीअ जो न थियो। जुती पेरनि में मथे अर्श जी, अर्शनि मथे अरबी वॼो जी। मेराज वारी राति 7 आसमान हेठि मिठो मोहम्मद मथे सरीकुल कलाम हेठि मिठो रफ़ हेठि मिठो 1.25 लख नबी हेठि जिबरील हेठि मिठो मोहम्मद अञा मथे। मेराज में कहिड़ो मैसेज पियो अचे, कहिड़ो पैगाम पियो अचे त सॼी दुनिया हेठि आहे, मुंहिंजो महबूब मोहम्मद मथे आहे। जो मेराज वारी राति मां रब जुती समेत पंहिंजे साईं खे अर्श एॾो मेराज में इहो पैगाम आहे। असां इहो सम्झो आहे त मेराज जो पैगाम इहो आहे 27 रजब ते मस्जिद खे सिंगारियो, मौलवियुनि ॾे हलो मोकिलियो, साईं मोकिलियो, बसि। मेराज जो हिकिड़ो वॾो पैगाम आहे त हुज़ूर मेराज तव्हां छा खणी आया? पाण फरमायूं ऊती तो लैलतुल मेराज सलासत अशिया। अलाह मेराज में मां मोहम्मद खे 3 शयूं अता कयूं। ख़वातीम सूरतुल बकर, सूरह बकर जो आख़िरी रुकू जी, मल्ला युशरिक बिही शैया, हर उहो उम्मती जेको शिरक न करे मां मोहम्मद उनखे छॾाईंदुसि। वसलातुल खम्स ऐं 5 नमाज़ूं मिलियूं त 5 पर मूसा अलैहिस्सलाम जो इन उम्मत गला तस्तती उम्मत कमज़ोर न खणी, हीअ पोड़ी उम्मत आहे, थकी पवंदी, हीअ पोड़ी उम्मत आहे। पोड़ी माण्हूअ जूं 3 ॻाल्हियूं आहिनि। ख़र्चो घणो हूंदुसि जी, कमु थोरो कंदो, सॼे ॻोठ ते गावड़ियो वेठो। हीअ पोड़ी उम्मत आहे, हीअ कमु थोरो कंदी, मज़ूरी घणी वठंदी। मुंहिंजे मौला अली फरमाए या रसूल अल्लाह असांजे दीन जी आला ख़ूबी कहिड़ी आहे? पाण फरमाए अमलुन कलील अजरुन कसीर। कमु थोरो कंदी, मज़ूरी वॾी। 3 दफ़ा कुल ओला पढ़ंदी, सॼे ख़तम जो सवाबु। पीमा जे चेहरे जी ज़ियारत कंदी, क़बूल कयल हज जो सवाबु। क्यों कलमो 3 दफ़ा पढ़ंदी, जन त अल्लाह खे जन्नत जी क़ीमत ॾेई छॾे। नमाज़ूं 5 पढ़ंदी, सवाबु 50 जो। मूसा अलैहिस्सलाम जो इन उम्मत कला तस्तती सुणा उम्मत कमज़ोर आहे। उम्मत जे करे नबी से मोटिया। हाणे सुवाल इहो आहे त पढ़ूं असां घटि, मूसा छो पियो कराए? इन जे करे पियो कराए त पाण त ॾिठई त मां त रब जो दीदार न कयो। रब तजल्ली कई, मूसा अलैहिस्सलाम बेहोश, जबल तूर सड़ी कोयलो थियो। फलम्मा अफ़ाक जॾहिं होश में आयो त पटी पई हले। तव्हां चवंदा न जियो ते पटी पई हले, केटीएम ते पटी पई हले, सिंध धरतीअ ते पटी, जबल तूर ते पटी पई हले। उन पटीअ में छा लिखियलु हो? या मूसा ला तक़रब माल अल यतीम। ऐं मूसा यतीम जे माल जे वेझो न अच। मौला मां थो चवां दीदार करा, तव्हां पिया चओ यतीम जो माल। ही कहिड़ो यतीम जो माल? पाण रब चयो मां रब जो दीदार इहो हक़ आहे यतीम मोहम्मद जो। मूसा यतीम जे माल जे वेझो उते मूसा अलैहिस्सलाम इल्तिजा कई, भला रब मूंखे नथो दीदार कराए, जंहिंखे दीदार कराई उनजो त वराए वराए मूंखे बि दीदार कराए। सोना घटि कर। साईं जन विया 45 थियूं, 40 थियूं, 35 थियूं, 30 थियूं, 25 थियूं, 20 थियूं, जे अञा वञ। मूसा अलैहिस्सलाम जी वई दिलि थी नबी साईं सां, जंहिंसां दिलि थी वेंदी आहे न, हुन सां बहाना करे बि ॻाल्हाए बार बार टोपी किथां वती अथई? घोटिया मां वती। पोइ जॾहिं 50 मां 5 थियूं त चएसि अञा वञ। हुज़ूर फरमायो कदिस त हे त हाणे मूंखे हयात अचे। अर्श ते घुराए मूंखे हिकिड़ो हदियो ॾिनई, तोहफ़ो ॾिनई, उहो वापसि कयां? पर रब चयो सोना वो ॾिस लिखियूं 50 अथमि, तुंहिंजे करे 45 खे लीक थो ॾियानि। पढ़ंदा 5 सवाबु 50 जो। इहा हदीस मूं हैदराबाद बयानु कई। हिकिड़ो अमरा उथी बीठो, चई अलाह भलो करे हज़रत मूसा जो अञा हिकिड़ो दफ़ो मोटाए सां त जान ई छुटी। 5 नमाज़ुनि मां बि अचे, हिनजे करे निमाज़ मोमिन जो मेराज आहे। अलाह सभिनी खे निमाज़ जी तौफ़ीक़। नौजवाननि वीचारनि खे त इहे 5 ॾाढियूं ॾुखियूं थी लॻनि। उहे चवनि था त असांखे हुतां वारी ॻाल्हि त पोढ़ा थी विया आहिनि त असांखे कुझु फ़ाइदो वधीक मिले। नौजवान जेके भला शादी नथा करनि ऐं ईअं आहिनि बि नौजवान ऐं शादी जी उमिरि में निकिती थी वञनि, उन्हनि खे को पैगाम ॾींदो? शादी अधु दीन आहे।
इज़ा तज़व्वज अल अब्दु फ़क़द इस्तक़बल निस्फ़ दीन, जंहिं शादी कई उन अधु दीन क़ाइमु कयो। असांजे मुआशिरे में जेको शादी न करे चवंदा इहो सफ़ा पहुतल आहे। ऐं शादी 1.25 लख नबियनि जी सुन्नत आहे। वलक़द अरसलना रसूलन मिन क़ब्लिक वजअलना लहुम अज़वाजन व ज़ुर्रिय्यत। सही अल्लाह तो चए मां जेके बि नबी मोकिलिया उन जो शादियूं करायमि, उनखे औलाद ॾिनमि। शादी 1.25 लख नबियनि जी सुन्नत आहे। ॿियो शादियूं छोकिरा छो नथा कनि, उनजो हिकिड़ो मेन सबबु इहो आहे जो असां शादियुनि खे महांगो करे छॾियो आहे। अच्छा, इनजे करे इमाम ग़ज़ाली जो कौल आहे त शादियूं सस्तियूं कयो, कीअं ज़िना महांगी थिए। जी, असां शादियूं महांगियूं कयूं, ज़िना ढकेधड़ी थी वई। इहे मां वॾा जुमिला चई, अल्लाह करे को सम्झे। हुज़ूर खां पुछो या रसूल अल्लाह भली शादी कहिड़ी आहे? भली पाण फरमाए इन आज़म निकाह बरका ऐसरो मऊना, भली शादी उहा आहे जंहिंमें ख़र्च सफ़ा थोरो। वो तो माना कोर्ट मैरिज जेका भली ट्रेन अल्लाह जंहिंमें ख़र्च घटि में घटि। या रसूल भला बुरी शादी कहिड़ी आहे? पाण फरमाए शर्रु ताम तामुल वलीमा युदअल अल अगनिया व युतरकल फुकरा। बुरी शादी उहा आहे जंहिंमें रुॻो पैसे वारा अचनि, ग़रीब हिकु बि न अचे। इनजे करे असांजे शादियुनि में इसराफ़ इलाही आहे, अजायो ख़र्च इलाही आहे। ऐं क़ुर पाक इसराफ़ खां झले थो, कुलू वशरबू वला तुसरिफू, खाओ पीओ पर इसराफ़ न कयो। असांजे शादियुनि में जेको इसराफ़ थो थिए न, अल्लाह माफ़ करे। इनजे करे नौजवाननि खे मुंहिंजो पैगाम इहो आहे त सियारो त निकिरी वियो हथनि मां, पर पोइ बि ईद खां पोइ कपिड़ा पाए पियो। ॾाढी मज़ेदार अवां जूं ॻाल्हियूं आहिनि। सो तव्हां चयो त तमामु घटि ख़र्च वारियूं शादियूं, त पोइ अॼुकल्ह जेके कोर्ट मैरिज थियनि थियूं, नौजवान घरनि खां निकिरी उनमें वरी माइटनि जी मर्ज़ी बि शामिल हुजे। अच्छा, माइटनि जी मर्ज़ी बि शामिल हुजे, मुशावरत हुजे। वॾा हज़रत अली से आयो, नबी से पंहिंजे न्याणीअ सां मुशावरत कई। असां पुछूं ई न था, ईअं जनरेटर कंध में हणी मुशावरत जो अमल हुजे। व शावरुम फिल अम्र, पीउ माउ सां मुशावरत हुजे, मशवरे सां जेके शादियूं थींदियूं न उहे कामयाबु थींदियूं। अॼु त शादियूं व्हाट्सअप ते पियूं थियनि, रिश्ता व्हाट्सअप ते पिया थियनि। इनजे करे अल्लाह माफ़ फरमाए, जेके व्हाट्सअप ते रिश्ता थींदा उहे पैकेज जेतिरो टाइम हलंदा। जेतिरो टाइम पैकेज हले थो ओतिरो टाइम शादी थींदो आहे, 24 कलाकनि जो बि थींदो। उन खां वधीक न हलंदो। ॾाढी ज़बरदस्त अवां जूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं इसराफ़ जे मुतलिक़ बि अवां चयो, ॾाज जे मुतलिक़ बि अवां असांजे ॿुधंदड़नि खे ज़रूरु ॿुधायो त असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे अवां जो बेसब्रीअ सां इंतज़ारु पिया कनि। मूंखे मैसेज अचनि पिया, ताज मोहम्मद उर्फ़ ताजू लाखो साहिबु, मंसूर चाचड़ साहिबु, कामरान लाखो ऐं जावेद अहमद कलवर साहिबु चवनि था त मौलाना असदुल्ला खोड़ो साहिब खे असां वेलकम चऊं पिया अॼु जे स्टूडियोज़ में अचण ते। ऐं उन्हनि खां पुछो त इहो झल दब छो चवंदा आहिनि? हिकिड़ो सिंधी लफ़्ज़ आहे, लुग़त में इहो गार कोन्हे को। अच्छा, उर्दू में चइजे बर्दाश्त कर। हा, त इहो हिकिड़ो सिंधी लफ़्ज़ आहे, को तिरकी किरी पियो झल दब। अॼुकल्ह मतिलबु तव्हां शादियुनि जी ॻाल्हि कई त छोकिरा शायदि शादियुनि खां इन जे करे बि लवाइनि था त शादी खां पोइ जेके घरवारी जा ख़र्च हूंदा आहिनि उहे तमामु ॾुखिया हूंदा आहिनि। असुल में असां ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए जे हक़नि खे सम्झो कोन्हे को। इन जे करे शादियूं हिकु त कनि था त कामयाबु न थियूं वञनि, छो त असां हिक ॿिए जे हक़नि जी लताड़ था कयूं। मर्द ईअं थो सम्झे त हीअ ज़ाल कोन्हे, हीअ में आहे, बसि हिनखे कुटणो आहे, हीअ जान। ऐं ज़ाल बि ईअं थिए, असांखे हिक ॿिए जे हक़नि जी ख़बर कोन्हे। नबी साईं खां पुछो या रसूल ज़ाल जो हक़ पाण फरमाए, वॾे नफ़्स का अलई का हक़, वॾे ज़ौज का अलई का हक़। जान जो बि हक़ आहे, ज़ाल जो बि हक़ आहे। बुज़दिल में बुज़दिल माण्हू हदीस में उनखे सॼो जेको ज़ाल सां मिले, असां वरी मुड़ुस माण्हू थी ज़ालुनि सां मिला। अहिड़ो मुड़ुस माण्हू मां त कंहिं कलवड़ सां हथ गंढ न त ज़ाल जी कुर्बानी केॾी वॾी आहे। वीचारी घर छॾे आई, माउ छॾे आई, पीउ छॾे आई, भाइर छॾे आई, भेनर छॾे आई। जंहिं घर ॼाई उहो घर छॾियईं, जंहिं घर जे अङण ते 18 साल रांदियूं कई, सभु कुझु छॾे वीचारी तुंहिंजे पोयां आई आहे, उनखे बि धक थो हणे। बिल्कुलु। इन जे करे असांखे ज़ालुनि जे हक़नि जी ख़बर कान्हे का त ज़ाल जो हक़ छा आहे। वरी ज़ालुनि खे मर्दनि जे हक़नि जी ख़बर कोन्हे। माई पुछण आई या रसूल अल्लाह, मुड़ुस जो केतिरो हक़ आहे? पाण फरमाए वॾो हक़ आहे। साईं केतिरो? पाण फरमाए वॾो हक़ आहे। साईं केतिरो? पाण फरमाए जेकॾहिं अलाह खां सवाइ ॿिए खे सजदे जो हुकुम हुजे हा त मां मुहम्मद ज़ालुनि खे हुकुम कयां त
त मुड़सन खे सजदो करियो। माना मुड़स ज़ाल मुड़स जे मोकल खां सवा पीउ जे घर बि न वञे ऐं असां वरी बिना पुछण जे सॼी घोटकी घुमियूं। बिल्कुलु ज़बरदस्त। अॼु मां इहो ई सोचियो हुयो त अव्हांखे अक्सर जेके माण्हू आहिनि उहे शादियुनि में बि दावत ॾेई घुराईंदा आहिनि, शादियुनि में ख़ुशियुनि वारे मौक़नि ते अव्हांजा बयान कराईंदा आहिनि त जीअं माण्हुनि में इस्लाह थिए। सो हिकिड़ो सवाल मां तव्हां खां ॿियो बि पुछंदुमि। इहो इस्लाह सुठो आहे जो शादीअ में असां वञूं न, असां मुलनि रुगो मरण जो ठीको कयूं आहे। शादियुनि में ॻाइणा अचनि त बाबो मरी वियो आहे साईं अचिजो, अम्मा मरी वई आहे। ख़ुशियुनि में क़ुर खे शामिल कजे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अलाह साईं ॿ बचड़ा ॾिना, हथ खणी चई अल्हम्दुलिल्लाहि लज़ी वहबली अलल किबर इस्माईल व इसहाक़। मुंहिंजा मौला सभु तारीफ़ तुंहिंजे लाइ जो मूंखे पीढ़ीअ में जोड़ी अता कई। ख़ुशीअ में बि अलाह खे न विसारिबो। ईद ते पाण भला कपिड़ा पाईंदा आहियूं, भला बूट, पर लफ़्ज़ कहिड़ा हूंदा आहिनि ज़बान ते अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। रब चवंदो आहे हू ॾिसो 12,000 जी टोपी, 7,000 जा बूट, 14,000 जा कपिड़ा, ईअं नथो चए मुंहिंजी टोपी ॾिस। मुंहिंजा अॼु बि चए थो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। फ़रिश्तो जिन ख़ुशीअ में मूंखे न विसारियो, मां रब क़यामत जे ॾुखनि में कोन विसारियो। जी टाइम सफ़ा कलील आहे ऐं असां चऊं मां हिकिड़ो सुवाल लाज़मी इंतिहाई अहम अव्हां खां पुछण वारो आहियां। ऐं असांजा सादात कराम जेके आहिनि सैयद ख़ासि तौर ते वॾनि वॾनि गादियुनि वारा ऐं उहे ऐं ॿिया जेके रईस वॾेरा आहिनि जेके पाण जहिड़ो कंहिं ॿिए खे सम्झंदा न आहिनि, उहे अक्सर पंहिंजनि नियाणियुनि खे विहारे छॾींदा आहिनि त असांजे जोड़ जो रिश्तो नथो मिले, असां पंहिंजी नियाणीअ जी शादी न कराईंदासीं। नियाणियूं वीचारियूं मजबूरन में टे धुरियूं घणो मुलविस आहिनि, टे हिकु वॾेरा जी पीर टियों मौलवी जी। अच्छा हा, त इन्हनि जे लाइ छा वॾेरो हिन जे करे नथो परणाए त मथां जहिड़े बि बनीअ जो न ॾियणो पए। सही। पीर हिन जे करे नथो परणाए जथो मुंहिंजी सती जती आहे, पाण 4 कयूं वेठो आहे जी। ऐं मौलवी हिन जे करे नथो परणाए मुंहिंजी आलमियानी आहे, मां कीअं ॼट जे कंध में आहियां। सही। इन जे करे न विहारणु खपे नियाणियुनि जो वटि। जॾहिं अलाह जे रसूल न विहारी, अम्मा फातिमा साईं जेका जन्नती औरतुनि जी सरदार, हसन हुसैन जी अम्मा, अल्लाह जंहिंखे हुज़ूर फरमाए मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। हिकु दफ़ो हुज़ूर ॾे आई, कपिड़ा अक्सर मेरा थी वेंदा घर जे कम जे करे, बानी वठी अचां। नबी साईं फरमायो बानीअ खां भलियूं शयूं ॾिसां। चई हर नमाज़ खां पोइ पढ़ंदी कर सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। वापसि मोटी आई। हज़रत अली साईं चयो तूं कुझु वठणु वई आहीं, वई ॿिया ते ख़ाली ऐं ॿिया ते ख़ाली। त अम्मा जेको जवाबु ॾिनो उहो सोन जे पाणीअ सां लिखणु लॻो। चई या अली ज़हबतु लिद्दुनिया वजिअतु बिल आख़िरह। मां त दुनिया वठणु वई हुअमि पर बाबे त मूंखे जन्नत ॾेई छॾी। वाह वाह। मां दुनिया वठणु वई हुअसि, बाबे त मूंखे जन्नत ॾेई छॾी। इन जे करे मुस्लमाननि जी नियाणियुनि खे आइडियल बणाइणु खपे हसन हुसैन जे अम्मा खे, सोने अलीअ जे राणीअ खे, अम्मा फातिमा साईं खे। अल्लाह ताला असां सभिनीनि खे हिदायत नसीब करे। वॾी महिरबानी मौलाना असदुल्ला खोड़ो साहिबु, अव्हां क़ीमती टाइम में असांजे ॿुधंदड़नि जे लाइ कुझु टाइम कढियो। वक़्तु तमामु थोरो हो, अव्हां सां ॻाल्हियूं तमामु घटि थी सघियूं। मां आनेर अव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त असां जेके ॿिए प्रोग्राम में असांखे 2 कलाक टाइम ॾियो स्पेशल टाइम कढी। जी जी, त जीअं असां अव्हां जूं जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उहे असां पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं पहुचायूं। वॾा कुर्ब मुंहिंजा अव्हां असांजे स्टूडियोज़ आया। त साथियो हिन सां गॾु ई पंहिंजे अॼु प्रोग्राम लबे महिरान जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। ग़ज़नफ़र बुख़ारीअ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही, ख़ुदा हाफ़िज़, गुड बाय।